इस्लामकोट में असिस्टेंट कमिश्नर समीउल्लाह संजरानी शहर जो दौरो करे मुख़्तलिफ़ दुकाननि होटलनि ते छापाया महांगाई कंदड़ ऐं मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण सां गॾु सरकारी अघनि ते कंट्रोल करण जूं सख़्ती सां हिदायतूं कयूं। असिस्टेंट कमिश्नर रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हलंदड़ होटलनि ते छापाया ऐं मास्क न पाईंदड़ ऐं एहतराम रमज़ान जी ख़िलाफ़ वर्जी करण ते ॾंड पिणु हयो। ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर थरकुल वारे इंगरो मोड़ वटि ॻोठ सिंहार ॾांहुं वेंदड़ रोड ते क़ाइमु मुल्तान गैस प्लांट जो दौरो करे गैस ऐं ऑक्सीजन जी मौजूदगी बाबति तफ़सील वरिता। दौरे दौरान एसी प्लांट हलाईंदड़नि खे हिदायतूं कयूं त कोरोना जी सूरत दौरान ज़रूरत पवण ते ऑक्सीजन जा सिलेंडर तैयार रखिया वञनि ऐं जाइज़ अघनि ते सिलेंडर फ़राहम कया वञनि त जीअं हू आलमी वबा खे मुंहुं ॾियण दौरान इंसान जूं ज़िंदगी बचाए सघनि। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर समीउल्लाह संजरानी ॿुधायो त थरकुलवार रोड ते मुल्तान गैस प्लांट ज़रूरत पवण ते जाइज़ अघ ते सिलेंडर फ़राहम कंदो। हुन चयो त वबा खां बचण जो वाहिद तरीक़ो SOPs ते अमल करणु ऐं मास्क जो इस्तेमालु करणु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk